We want justice. We want justice. We want justice. शागिर्दन साहब इंसाफ दो. शागिर्दन साहब इंसाफ दो. के मार को खपाइण बंद करो. के मार को खपाइण बंद करो. जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं ये मानते. जुल्म के ये ज़ाब्ते हम नहीं ये मानते. बेनजीराबाद बोर्ड जो चेयरमैन हटाओ. बेनजीराबाद बोर्ड जो चेयरमैन हटाओ. इकारो कानून बंद करो. इकारो कानून बंद करो. चेयरमैन हटाओ. औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असां गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज दौड़ ऐं गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल दौड़ जा स्टूडेंट्स दौड़ प्रेस क्लब आॾो गॾु थिया आहियूं। असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको 24 नवंबर ते क्लास 9th ऐं फर्स्ट ईयर क्लास जी रिज़ल्ट अनाउंस कई वई आहे नवाबशाह बोर्ड जे तरफ़ां। इन में सभिनी जेके रेगुलर स्टूडेंट्स आहिनि जेके महिनत कनि था उन्हनि जा ग्रेड C ऐं D ॾिना विया आहिनि, जॾहिं त जेके इरेग्युलर स्टूडेंट्स आहिनि जेके सॼो साल ई एब्सेंट आहिनि उन्हनि जूं मार्कूं A1 ऐं A ग्रेड प्लस मार्क्स आहिनि ऐं असांजूं जेके मार्क्स आहिनि उहे C ऐं D ग्रेड में अची थियूं वञनि। ऐं महिरबानी करे असांजी इहा नवाबशाह बोर्ड जे चेयरमैन खे गुज़ारिश आहे त असांजी 24 कलाकनि अंदरि रिज़ल्ट खे इम्प्रूव कयो वञे, जे न त ॿी सूरत में असां मेहरान हाईवे बंदि कंदासीं ऐं नवाबशाह प्रेस क्लब आॾो असां पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। महिरबानी। बाबा हाणे मां अव्हांखे डॉक्टर थी करे नथो ॾेखारे सघां। हीअ हिकिड़ी उन शागिर्द जी सदा आहे जंहिं शागिर्द जे वालदेन हिकिड़ो ख्वाबु ॾिठो त मां पढ़ी लिखी करे कि हिकिड़े सुठे मनसब ते या हिकिड़ो सुठो डॉक्टर या हिकिड़ो सुठो ऑफिसर थी ॾेखारींदुसि। कुझु ॾींहं पहिरियां पहिरियां बल्कि 9th ऐं फर्स्ट ईयर जेका नवाबशाह बोर्ड तरफ़ां रिज़ल्ट अनाउंस कई वई आहे उहा तमामु घणी मायूस कुन आहे। असांजा खोड़ सारा अहिड़ा शागिर्द मुतासिर थिया आहिनि जेके वीचारो ॾींहुं राति महिनत करे हाइक करे यानी पंहिंजे उस्तादनि सां राब्ते में रही करे हुननि तमामु घणी महिनत कई। अॼु जेको हुनजो रिज़ल्ट आयो आहे उहो तमामु घणो मायूस कोन आहे। असां नवाबशाह शहीद बेनज़ीराबाद बोर्ड जे चेयरमैन खां इहो मुतालबो कयूं था त जीअं बि शागिर्द सां स्पेशली जो होशियारु शागिर्द मुतासिर थिया आहिनि उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे ऐं पेपर जी रीचेकिंग कई वञे जीअं उन्हनि खे उन्हनि जो हक़ मिली सघे। महिरबानी।